नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त मटियारी बार में सदर बादल ॻाहुटे ऐं जनरल सेक्रेटरी कुर्बान भुट्टो पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त फौरी तौर ते असीं मज़म्मत कयूं था त DC मटियारी ऐं उन जे अमले जो जिन सॼे ज़िले जे इम्तिहानी सेंटरन ते रेवेन्यू अमले खे मुक़ररु करे सभु इख्तियार ॾिना विया आहिनि। इहे इख्तियार कहिड़ो कानून तहत इख्तियार ॾिना विया आहिनि, इहा सरासर गैर कानूनी हरकत कई पई वञे। असीं कापी कल्चर जे मुकमल ख़िलाफ़ आहियूं। कापी खे रोकणु घुर्जे, पर उनजो हरगिज़ मतिलबु इहो नाहे जो केर बि तइलीमी इदारनि में अची शागिर्दनि सां नारावार सलूक करे कहिड़ी अथॉरिटी तहत न्याणियुनि जे कॉलेज में वञी उन्हनि खे हरासा कयो पियो वञे। रेवेन्यू जो अमलो शागिर्दनि जा जूता लाहे उन्हनि जी चेकिंग कनि था। इन खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? असीं न सिर्फ़ु वकील आहियूं पर सिविल सोसाइटी जो पिणु हिसो आहियूं। असीं इन शइ जी मज़म्मत करियूं था। इन ख़िलाफ़ कानून जो दर ज़रूरु खड़कायो वेंदो। इन मौक़े ते सीनियर तोड़े जूनियर वकला जे वॾी तादाद मौजूदु हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़